समझी तो तुझो यो फैसलो सही ना है। हाँ कोई भी तू चाहे तो मान गलत फैसले भी कबूल करिया। मां छा करिया मां। तुझे अंदर अञा भी वो कमजोर बारड़ो वेठो है। तू पाण के कॾहिं भी उनका आजो न करे सघंदी। हाँ फुसिया शायद और तो कमजोर आया। तू चाही तो मां भी तो अगर कमजोर थी रहा इन घर में बेचारी थी रहा। ना फुसिया ना तू इन घर में ए रही जी रही पई वो मुझे गोठन में रहती। तू फिर आई जी में मुझे उनजे विच में। खैर फिलहाल तो तू पहिरीं भी हुई पंहिंजे माउ पीउ वटि ऐं मूं वटि पर मूं उहो बि बर्दाश्त कयो। हाणे मां कंहिं बि ॿी औरत सां हिसेदार नथी थी सघां।